कंडियारो यूसी कमालदेरो जे वाइस चेयरमैन इस्माइल कल्होड़ो GDA में शमूलियत वारनि अफ़वाहनि खे रद्द करे छॾियो आहे। नेशनल प्रेस क्लब कंडियारो पहुचण ते हुन साफ़ियुनि खे ॿुधायो त पीपी शहीदनि जी पार्टी आहे, सो पीपल्स पार्टी जी टिकट सां वाइस चेयरमैन जे उहिदे ते कामयाब थियल आहे। गुज़िरियल ॾींहुं कमालदेरो भरिसां माही भाण वेझो कच्छ वारे इलाइक़नि अली असगर कल्होड़ो वटि GDA जे अॻवान जो प्रोग्राम ॾिठल हो। कम सां वियुसि त सोशल मीडिया ते ग़लति पोस्टूं हलाए मुख़ालिफ़नि खेसि GDA में शमूलियत ॼणाए, जंहिंमें ॻाल्हि में का सदाकत न आहे। अहिड़ी कूड़ी प्रोपेगेंडा खे हो रद्द करे थो। हुन जो चवणु हो त संदसि मरण जीअण पीपल्स पार्टी सां आहे ऐं असांजी कल्होड़ा बिरादरी, सोलंकी बिरादरी, मल्हा बिरादरी पीपल्स पार्टी में आहिनि ऐं मूं बिरादरी समेत PP में आहियां ऐं रहंदसि। मुख़ालिफ़ ग़लति प्रोपेगेंडा खां पासो कनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।